बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जो क़ौम जियारे उहो जीअंदो रहंदो, जो क़ौम जियारे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो। इहा तारीख़ ॾिनी आहे पक मूंखे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। सभ खां पहिरियों हिन वीडियो में जेका तस्वीर लॻल आहे इहो ॾिसो त जाड़ा ॿाहिरि आहिनि ऐं बिल्कुलु ॿाहिरि जी तकलीफ़ ॿाहिरनि खे थींदी आहे। अमेरिका जे कुते खे केॾी तकलीफ़ थी आहे जुनैद जानी ते, त ॾिसो मां इहो ज़रूरु चवंदुसि त बेगर्त माण्हू खे क़बर बि जाइ न ॾींदी आहे। इंसान में गैरत ज़रूरी आहे। जेको हेॾो वॾो मामिलो थियो उहो माण्हू वकील कराए थो ॾे कोर्ट जे लाइ। तव्हां सम्झी वञो 95% सिंध खे मां सुर्ख सलाम पेश कयां थो, जन हिन खे रिजेक्ट करे ऐं रद्द कयो त बिल्कुलु जानी जुनैद जेको बि कयो आहे ग़लति कयो आहे। ऐं उन जो सपोर्टर ज़ाहिर ॻाल्हि आहे दलालनि जा सपोर्टर दलाल ई हूंदा आहिनि ऐं उहो सपोर्टर अॼु बि वेही उते दिफ़ा थो करे। त एॾो तूं गैरती पुट आहे, तूं बि अच न मैदान ते, तूं बि अची मैदान ते अची वकील बि करा, हिन सिंध में घुमी ॾेखार। तूं सिंध जो गैरतमंद पुट बि आहीं, तुंहिंजा एॾा वॾा फॉलोअर आहिनि, पोइ तूं अची बि नथो सिंध में, उतां वेही करे सॼो हिते माहौल ख़राब थो करी। त मुंहिंजे ख़्याल में सिंध तव्हांखे रिजेक्ट करे छॾियो आहे। मज़ीद जेके बि 5% 10% दोस्त आहिनि उन्हनि खे मां अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे तव्हांखे असांखे तब्दीली आणी आहे, तव्हांखे असांखे चेंजिंग आणी आहे। सिंध में 3-4 माण्हू आहिनि, मां ॿिया नाला नथो खणां। हिकिड़ो इहो ॿधो पियो आहे, हिकिड़ो अमेरिका में भोंके थो, ॿ ॿिया बि आहिनि 3। मां छा चवां उन्हनि खे बि इहे ई माण्हू सॼो माहौल ख़राब कई वेठा आहिनि। ऐं तव्हां उन्हनि खे फॉलो ऐं जेको आहे सो साईं लाइक कमेंट्स इहा महिरबानी करे न कयो। सिंध गैरतमंद पुटनि जी सिंध आहे। हिन सिंध जे लाइ केतिरनि असांजनि शहीदनि क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। महिरबानी करे उन्हनि जी क़बरुनि खे ॾिसो त सिर्फ़ु सिंध जो कद कुठ उचाक रहे। ऐं हिन जेको रोड ते इहो कयो त हिन जे लाइ त शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जेके वेही हिन जी हिमायत कनि था। तव्हां दोस्तनि साथियुनि जी महिरबानी, मूंखे उमेद हूंदी त इन्हनि जेके 2-3 माण्हू आहिनि इन्हनि खे बिल्कुलु रिजेक्ट कंदा तव्हां।